अबू बकर सिद्दीक उमर उस्मान अली सुहारा। नारे तकबीर, शाने सहाबा, अज़मते सहाबा, नारे तकबीर। गार जे अंदर अबू बकर खे नाग डंगियो हो कारी, ज़हर उन्हीअ में असर कयो हो वेठो हंजूं हारी। गोद संदस में नबी सुतल हो रात जे वगड़े धारे, अख जे ॻोढ़नि पाक नबीअ खे निंद्र मां छॾियो ठारे। लिबलाइण सां दर्द दफ़े थियो, लिबलाइण सां दर्द दफ़े थियो, रहिया कोन मुझारा। नारे तकबीर, सदाकते सिद्दीक़ अकबर, शाने सहाबा, नारे तकबीर। मुरसल मीर मोहम्मद खे हा चार यार प्यारा, चार यार प्यारा, बाबा मोजिज़ा मुरसल वारा। अबू बकर सिद्दीक उमर उस्मान अली सुहारा, मुरसल मीर मोहम्मद खे हा चार यार प्यारा। मीर उमर का दुआ घुरियाऊं झट कबूल में आई, कलमो पढ़ंदे मोमिन थी वियो, थी वई संदसि सणाई। मीर उमर का दुआ घुरियाऊं झट कबूल में आई, कलमो पढ़ंदे मोमिन। मीर उमर का दुआ घुरियाऊं झट कबूल में आई, कलमो पढ़ंदे मोमिन थी वियो, थी वई संदसि सणाई। उमर आई अर्ज़ कयो आ वक्त नमाज़ जा आई, उमर अॻियां मुरसल सूदो बैत में आणे पढ़ाई। काफ़िर मुशरिक मारूं खाई, काफ़िर मुशरिक मारूं खाई, लिका वञी घर ॿारा। नारे तकबीर, गली गली नगर नगर, गली गली नगर नगर, शाने सहाबा, नारे तकबीर। मुरसल हिकु ॾींहुं सुतो पियो हो, जाॻियो बेहू जानी, रान मथां जो लटो लही वियो, थी वई हुई उरियानी। अबू बकर फारूक अली ॿिया शान वारा लासानी, मजलिस में मौजूद हुया पर रान हुई निगरानी। रान ढकियऊं उस्मान अचण सां, रान ढकियऊं उस्मान अचण सां, दोस्त हया हज़ारा। नारे तकबीर, शाने हज़रत उस्मान ज़िन्नूरैन, कातिब कुरान, नाशिर कुरान, कातिब कुरान, नाशिर कुरान। खैबर जे ॾींहुं अखियूं थी पयूं हैदर जूं तहवेरी, सूर अखियुनि जे साणो कयो हो हैदर खे तंहिं भेरी। सॼे सजण खे लिब विधाऊं, सूर कढियाऊं सेरी, महशर में शलमीर मोहम्मद मेहर नज़र जी फेरे। फतह अली जो खैबर किलो, फतह अली जो खैबर किलो, मरहब खे पिया मार। नारे तकबीर, चमन चमन गली गली, जोर सां चमन चमन गली गली, नारे तकबीर, नारे तहकीक। चांडिया कर तू मदह मोहम्मद, हमद खुदा जा हर हर, लख लख भेरा शुक्र खुदा जा, वाह वाह मिली विया गोहर। सब सहाब दोस्त मुंहिंजे अहमदपुर जे पासे रे महिसरा, अल्लाह ताला हुन जे उम्र में बरकत अता फरमाए। बीमार आहे वीचारो, पोइ ॿुधाईंदो मास्तर वास्तर सभु वेठा हुआ। पोइ मां ॻाल्हि हुन खां पुछा कि यार ख़बर तुंहिंजो खैबर जॾहिं हज़रत अली साईं जूं अखियूं थी पयूं, हा पोइ कीअं छॾियो उन्हनि अखियुनि जे सूर? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुबारक सोने हैदर किरार जे अखियुनि में विधो। कुझु अखियुनि में लुआब विधऊं, कुझु लुआब साईं जन हज़रत अली मुर्तज़ा जे अखियुनि ते महटियो, कुझु मलियो। उन जो असर इहो थियो जो सोने हैदर किरार थियो त वरी ज़िंदगी भर मूंखे कॾहिं अखियुनि में सूर न पियो, कॾहिं मुंहिंजे नज़र में कोताही न थी। उन मुस्तफ़ा जे लुआब जे सबबु पोइ चए त मां वरी थोरो बिना आंगुर सां ईअं करे चयोमांसि मुश्किल कुशा जूं अखियूं उथंदियूं आहिनि।
मुश्किल कुशा उनजो अखियूं थी वञा चे ख़ैबर जे ॾींहुं अखियूं थी पयूं हैदर जूं तंहिं भेरे सूरतन जे साणो कयो हैदर खे तंहिं भेरे सॾे सॼण खे लिब विधाऊं सूर कढियाऊं सेरे महशर में शलमीर मोहम्मद मेहर नज़र जे फेरे फतह अली कयो ख़ैबर किलो फतह अली कयो ख़ैबर किलो मरहब खे पिया मारा मुरसल मीर मोहम्मद खे चारई यार प्यारा चांडिया कर तूं मदह मोहम्मद हमद खुदा जा हर हर लख लख भेरा शुक्र खुदा जा वाह वाह मिली विया गोहर सब सहाब मोहम्मद जा रोशन तारा रहबर दुनिया ते कुर्बान उन्हनि तां सभई दोस्त दिलावर अब्द समूरा यार सहाबी अब्द समूरा यार सहाबी उम्मत जा ओ जा